अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों। अमीर हमज़े जी कहानी जारी सारी आहे। टे साग में तव्हां ॿुधी चुका आहियो। चौथों ही आख़िरी हिस्सो तव्हांजे ख़िदमत में पेश ख़िदमत आहे। दोस्तों पोड़ी माई मालात जो पासो वरितो, लिकी लिकी मालात ॾांहुं निहारंदी रही। कणकराणी जॾहिं घुमंदी फिरंदी अची हिकु दरी वटि बीठी, तॾहिं हिन जा सोनावार ॾिसी पोड़ी माई खे पक थी हीअ त उहा ई राणी आहे जंहिंजे तलाश में आऊं आई आहियां। उते पोड़ी मकरण छा कयो जो तेल जे हिकु मिटी में वञी वेही रहियो, वरी यकदमि निकिरी आई। उन हालत में कणकराणी जे मालात में वई। कणकराणी हिन खे ॾिसी ॾाढी हैरान थी खेसि पुछईं, ए पीरसन तूं केरु आहीं, किथां आई आहीं? पोड़ी जवाबु ॾिनो, अमां जिथे बाहि लॻे उहा जाइ सड़े। मां हिन शहर जे बादशाह जी माउ हुयसि। जॾहिं उहो मोह त ॾुफियल देह हिन शहर ते अची किरियो, तॾहिं ॿिया त सभु खाई ख़तमु कयईं, ॿिया सभु खाई नास कयईं। बाक़ी मां तेल जे हिकु नादि में वञी लिखियसि। तेल जे बू सबबि हिन खे मुंहिंजी धप कान आई, उन करे बची वियसि। हाणे जॾहिं ॾिठुमि त देह मारिजी वियो, पोइ हिते वसणु सम्झी आई आहियां। अलाह जे ॾिने मां को ॾींदे त वाह, न त अलाह ख़ुशि रखंदई। कणकराणी ते हिन ते रहम अची वियो। तंहिं चयसि त मासी वेही खा, मां अकेली आहियां। हाणे हिक मां ॿ पियोसीं। जॾहिं शाम थी त अमीर हमज़ो मोटी आयो, तॾहिं पोड़ी खे ॾिसी छिरक पियसि। कणकराणी उन बाबति पुछईं। कणकराणी सॼी हक़ीक़त ॿुधायसि। अमीर हमज़े चयो, हाणे ख़ैरु कोन्हे, हिन मां का बि भलाई जी उमेद न रखजांइ। चङो हिन में आहे, हिन खे हाणे ई तड़े ॾे। पर कणकराणी चयो त पोड़ी झूर पंहिंजी साह में मरे थी, सा असांखे कहिड़ो नुक़सानु रसाईंदी। कणकराणी जे ज़िद ते पोड़ी उते ई तरसी पई। हिकु ॾींहुं ख़ुदा जो थियो ईअं त पोड़ी माई ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे कणकराणी खे चयो त औरत केतिरी सची छो न हुजे, मगर मर्द ते उन ते एतबार न वेंदो आहे। कणकराणी चयो त मुंहिंजो मुड़ुसु मूं ते एतबार कंदो आहे, पूरो वेसाह रखंदो आहे। पोड़ी चयो त तूं पंहिंजे दिलि में खणी केतिरो बि ख़ुशि हुजी, पर ॻाल्हि इहा सची आहे जेका मूं ॿुधाई आहे। आख़िर घणे बहस खां पोइ पोड़ी चयो, तूं खणी मुंहिंजी ॻाल्हि ते आज़मा। जॾहिं अमीर हमज़ो अचे तॾहिं खाणसि पुछजांइ त संदसि साह कहिड़े शइ में आहे। नेठि ॻाल्हि पकी पई। राति जो अमीर हमज़ो मानी खाई जीअं सुतो, तीअं कणकराणी पुछियसि, ए शहज़ादा ॿुधा त तुंहिंजो साह कहिड़े शइ में आहे? अमीर हमज़े खे पक थी वियो उहा कम उन पोड़ी ॾाइण जा आहिनि। पोइ जवाबु ॾिनई, इहा बि का अकुल जी ॻाल्हि आहे। साह सभु कंहिंजे बदन में हूंदो आहे, पर हीअ बि पकी पढ़ायल हुई। नेठि अमीर हमज़े खे मञाए विधई, जंहिं अंजाम कियसि त महीने खां पोइ तोखे ॾिसंदुसि। सुबुह जो पोड़ी माई कणकराणी खां पुछियो, जंहिं ते हिन ॿुधायसि त महीने जो वाइदो कयो अथसि। पोड़ी बि ठिकरनि जी पढ़ियल हुई। तंहिं छा कयो जो हिकु धाॻो खणी हिकिड़ी गंढ ॾेई छॾियईं। जॾहिं ॿियो ॾींहुं थिए तॾहिं वरी ॿियो गंढ ॾिनई। अहिड़े तरह हर रोज़ु हिकु हिकु गंढ ॾींदी हुई। जॾहिं महीनो पूरो थियो तॾहिं वरी राणी खे चयईं, राणी अॼु राति महीनो पूरो थियो आहे, हाणे वरी पुछजांइसि। जॾहिं राति थी त कणकराणी वरी अमीर हमज़े खे चयो, हाणे पंहिंजो वाइदो पूरो कर। अमीर हमज़े सम्झो त ज़ाइफ़ां जी ज़ात आहे, ॻाल्हि विसरी वेंदसि, पर हीअ त कंहिं पके मुल्ले जी पढ़ायल आहे। तंहिं करे लाचार थी ॿुधाइणो पियुसि त मुंहिंजो साह हिन तरार में आहे। अञा सुबुह ई मस थियो त पोड़ी माई अची कणकराणी जो पासो वरितसि। कणकराणी बि खेसि ॻाल्हि करे ॿुधाई। ॿिए ॾींहुं पोड़ी शहर घुमण जो बहानो करे वञी ॿेड़ी वारे मलाहन सां पकी करे आई त सुभाणे फलाणे घेड़ वटि अची ॿेड़ी खे झलजो। ॿिए ॾींहुं जॾहिं अमीर हमज़ो शिकार लाइ वियो त पोड़ी ॾाइण कणकराणी खे चयईं त मां अचु त मेट तेल करे नदी मां तड़ करे अचूं। कणकराणी बि खणी हाओ कई। जॾहिं ॿई ॼणियूं नदी ते पहुतियूं तॾहिं मलाहन खे खणी इशारो कयईं, ॼण कणकराणी खे भाकुर विझी खणी ॿेड़ी में विधो। ॿेड़ी हकली थिया रवाना। अञा थोरे पंध ते अची पहुता त पोड़ी खे अमीर हमज़ो यादि आयो। सो यकदमि मालात में मोटी वई ऐं छा कयईं जो अमीर हमज़े जे तरार खणी कपह जे बुरकनि में वेड़ी मथां तेल हारे खणी ॿाह ॾिनईसि। पोइ मोटी अची ॿेड़े ते पहुती ऐं ॿेड़ो हाकारी थिया पंहिंजे मुल्क ॾे रवाना। अमीर हमज़ो उन महिल शिकार पई कयो
जो संदसि कपिड़नि खे ओचितो ई ओचितो अची बाहि वरितो। सो ॻाल्हि सम्झी वियो। सो यकदमि घोड़े ते चढ़ी मालात ॾांहुं मोटियो, पर तेसिताईं संदसि सॼो जिस्म सड़ी कोयलो बणिजी वियो। नेठि हू बेहोश थी अची पलंग ते किरियो ऐं दम ॾिनई, छो त उन टाइम सॼो तरार सड़ी कारो कोयलो थी वियो। जॾहिं कणकराणी खे बादशाह वटि आंदऊं तॾहिं बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। अंजा मौजिद ॿुढड़ी जे पोटे खे पंहिंजे धीउ जो संग अधु बादशाही ॾिनी। उन खां पोइ कणकराणी सां शादी करण लाइ संभरियो, मगर कणकराणी जवाबु ॾिनुसि, जिन जा वर मरी था वञनि से बि 4 महीना इद्दत में वेंदियूं आहिनि, पर आउं त मुड़ुसु छॾे आई आहियां, सो मूंखे 12 महीना मोहलत ॾे, उन खां पोइ तुंहिंजी मर्ज़ी। बादशाह उहा ॻाल्हि क़बूल कई। हिन खे नदी जे कप ते हिकिड़ो जुदा मालात ठाहिराए ॾिनी, जंहिंमें कणकराणी कारा कपिड़ा ढके अमीर हमज़े जे अरमान में वेही रही। अमीर हमज़े जा यार हिकिड़े ॾींहुं फजर जो उथिया। संदसि तीर कटिया पिया आहिनि। जवाननि जी दिलि खाइजे वई। बकरार भॻो सिधो मियार वटि। मियार अॻी संभरियो बीठो। ॿिन्ही ॼणनि रखियो पेरनि ते ज़ोर। सिधो आया लोहार वटि। लोहार बि हाल हाल पुछी हिननि सां कयो 3 लोड़ो। अॻिते हली गज़ड़ियो 5 गज़ कमान सां तयारु बीठो। 4 ॼणा हाल हाल ॾींदा हकलींदा। जॾहिं अमीर हमज़े जे मालात वटि आया तॾहिं ॾिसनि त मालात जे हेठां देह सुतो पियो आहे। संदसि घूंघरे जूं ठकाऊं पियूं लॻनिसि। जाॻायुसि, पर हिन पुछड़ी बि कान चोरी। सलाह कयूं त हिन खे बि जाॻाइणु ज़रूरी आहे। सो ॾिंगर जा पूर खणी अची हिन जे मथां खुर बणायूं ऐं ॾिनऊं तीली। तॾहिं बाहि जे सेक ते ऊन ऊन करे उथी वेठो। यारनि ते नाराज़ थी चयईं, अञा अख ई मस लॻी हुई त अची जाॻायो अथो। तंहिं ते हिननि ॿुधायो त ख़ुदा ख़ैरु करे, अमीर हमज़े जो अलाए कहिड़ो हाल आहे जो असांजा गज़ कटिजी विया आहिनि। नेठि देह उथियो। सभई विया मालात में। छा ॾिसनि त अमीर हमज़ो सॼो सड़ी कारो कोयलो बणिजियो पियो आहे। ॾाढो ताजब लॻनि। ॿियो को बि टपण कोन सड़ियो, बाक़ी जवान कीअं सड़ियो। लोहार हो सियाणो तीअं टपण फोलणु शुरू कया। ॾिसे ॿिया सभु टपण जो जितिया आहिनि, उते रखियल आहिनि, बाक़ी कुझु तरार सड़ियो पियो आहे। सो सम्झी वियो हरकत ई उन तरार में आहे। सो ठिकिरियूं खणी अची वेठो तरार घसण। अञा हुनजो हिकु पासो साफ़ु कयईं त अमीर हमज़ो पासो बदिलायो। वरी ॿियो पासो साफ़ु कयईं त अमीर हमज़ो पासो बदिलायो। वरी ॿियो पासो साफ़ु कयईं त कलमो भरे उथी वेठो। उथण शर्त पुछियईं त कणकराणी किथे आहे। हिननि चयुसि त असांखे का ख़बर कोन्हे। पोइ पोड़ी यादि आयसि। सॼो मामिलो सम्झी वियो। देह खे चयईं, कीअं बि करे कणकराणी खे ॻोल्ह। देह तोतो बणिजी कणकराणी खे ॻोल्हण लाइ उॾामी रवानो थी वियो। तोते अॻियां केॾी देरि लामारा ई 4 ॾिनई। 4 कुंडनि ते लामारा ॾेई वञी राणी खे ॻोल्हे हथु कयईं। परे खां राणी खे चिताए ॾिसी वेही रहियो ऐं तॾहिं देह मालात खणी तिरी ते रखियो। कणकराणी तोते खे पाण ॾे ॾिसी चयो, जो मुंहिंजो आहीं त मूं ॾांहुं अचु। तोतो ख़ुशि थींदो टिलंदो डांस वियुसि। वञी ख़बर ॿुधाईंसि। नेठि सलाह कयूं त कणकराणी बादशाह खे चयो त हू शादी लाइ तयारु आहे। ॿिए ॾींहुं कणकराणी बादशाह खे ॿुधायो। बादशाह ॿुधी ॾाढो ख़ुशि थियो। राति जो शहर जूं ख़ूबसूरत ऐं मोतबर ज़ालूं उन साॻे पोड़ी मकिरण सां गॾु कणकराणी खे मेहंदी लाइण वियूं। जॾहिं सभु मालात में पहुतियूं तॾहिं देह उहा मालात खणी तिरी ते रखियो ऐं वञी अमीर हमज़े जे अॻियां हाज़ुरु कयईं। अमीर हमज़ो कणकराणी सां मिली ॾाढो ख़ुशि थियो ऐं ॿियनि दोस्तनि जे हवाले करे छॾियईं। देह अर्ज़ु कयो, साईं उहा पोड़ी मूंखे ॾियो। अमीर हमज़ो उन खे ॾिनी, जंहिं ते जंग रखी चीरे छॾियईंसि। अमीर हमज़े खे हाणे ख़्यालु आयो त पंहिंजे मुल्क वञा, यारनि खां मोकिलाए। देह खे चयईं त असांखे हिकदमि उन खूह ते पहुचा जंहिंमें देह रहे थी। देह जे अॻियां कहिड़ी देरि झटिपट उते अची छॾियईंसि। अमीर हमज़ो ॾिठो त हाओ बेली, उहा देह अञा सुतो पियो आहे। संदसि कुंवार वेचारी उहा ई मोड़ी सोड़ी हिन जे पासे में वेठी आहे। ॾाढी गैरत आयसि, पर कावड़ पई कयो ऐं हकल करे उथारियईंसि। देह अमीर हमज़े खे ॾिसी ॾकी वियो। अमीर हमज़ो खेसि चयो त मां कणकराणी खे वठी आयो आहियां, तुंहिंजो दुश्मन बि मारे आयो आहियां। हाणे मूंखे पंहिंजी कुंवार ॾे। देह चयो, साईं ही तुंहिंजी मिल्कत आहे, वठी वञ ऐं कणकराणी मूंखे ॾे। अमीर हमज़े खे ॾाढी कावड़ आई। ठका जो तरार कयईंसि। सिसी वञी परे पियुसि। पोइ कुंवार खे वठी कणकराणी समेत खैरनि सां घर पहुतो। संदसि माउ पीउ हिन जे ग़म में
रोई रोई अंधा थी पिया हुआ। उन्हनि जॾहिं ॿुधो त अमीर हमज़ो आयो तॾहिं अवल त एतबार ई न पिया कनि, पर जॾहिं अमीर हमज़े जी ॻाल्हि ॿुधऊं तॾहिं ॾाढा ख़ुशि थिया। बसि पोइ त मुल्क में ख़ुशियूं थियूं। बादशाह पंहिंजे पुट अमीर हमज़े खे पंहिंजी जीअरे ई खणी तख़्त ते विहारईं। जहिड़ो मेलो उन्हनि जो थियो तहिड़ो शल जग जान जो थिए। दोस्तों, अमीर हमज़े जी कहाणी ख़तमु थी चुकी आहे। वधीक अहिड़ा कहाणियूं ॾिसण लाइ असांजे यूट्यूब चैनल सिंधी कहाणियूं खे सब्सक्राइब करे घंटी जे निशान ते ज़रूरु क्लिक कंदा। हिन वीडियो खे लाइक करे पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो। दोस्तों, मिलंदासीं नई वीडियो में। हिन वक़्तु अल्लाह हाफ़िज़।